अरे वालेकुम सलाम भाऊ खैर खुश बस बस भला टे ॼणो त आयो है इहो अचे तो मां बि ॿाहिरि वञा थो। हाँ यार हाणे तू मां तो रे तू वरी पाण निकतो तो वड़े वाह मां हाणे रात रही थे न बा उताग में खट बट ना वो खटा जेके हुया ना वो पाड़े में शादी हुई उहे सॼा खणी विया। खैर आ बाबा खटन जो मां हेठी विया दा शाम का टाइम है थक भी से झट सवा बहु होटल दे मता कोई सगर टक्कर वने क्या करूं बस यार ये क्या शेरू यो भी ना है चंद्रा वनियो कोई बाहर घुमाऊं आ अजी मजा भी नहीं है सफा उताक तो सम बोरियत नहीं पे सफा कक थी से कोई है भी ना है होटल भी सरिया खाली लगे पे संगत भी कोई नहीं टकरा पे अज वनियो किथे बाहर हैदर शाह तेरे खानपुर साइड दी टूर बोर माराऊं पर कोई आवे तो वनूं ना शहर भी हाल फिलहाल कोई नहीं है अल्लाह खैर करे कोई ना कोई टक्कर वैसे ये यार गली तो भाऊ डे में दिया रात रहे मोते अज रात रहा हिन वट भाऊ वट चवास पो हिकड़ी रात पो बटे राती रही तो पास एक तो आयम एडे वयम तो सही पर बिशनी मां को पैसा ही कढी जा कजे तो हाणे किए कजे मिड़ई टाइम पास कंदो 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 वंजे भला फोन कयांस काथे हुंदो दिसांस अल्लाह करे ते हुजे घर शल आवन तो भला है ना ये होटल के चाहते हुआ ये वरी केरा असा पान परेशान हमारी एक अड़ी हे नंबर वाह सिंधी मेहमान हेलो काथे मां होटल दे हाओ तू काथे आ लकड़ा दे तू काथे आ मां जाते या तुझे घर जे विंदिया न गली उते बीठो आहियां सफ़ा मुंह ते अल्लाह होॾे वियो आहे छा हा पोइ कीअं थिए मां ॿाहिरि ॿाहिरि निकिरी आयो होटल ते न त मां पाण अचां होटल ते काथे आ तूं हा होटल ते मां पाण अचां थो पोइ हेॾे ठीकु आहे तूं हिते बीह पोइ मां अचां थो हा ठीकु आहे मां अचां थो तूं होटल ते छा करे हा बसि मां पाण अचां थो ठीकु आहे हल ठीकु आहे पोइ अच ठीकु आहे हा हा मां वेठो आहियां हिकु चांहि मांगी वरी हे ॿियो महिमान आयो वायल में विझी असां ॿार पाण निटायूं था वञूं कंहिंखां चांहि कढूं हे वरी असांजे कढा अॻिले दफ़े आयो बि 3 रात रही वियो चवंदो ईअं आहे रहंदमि हिकिड़ी राति पोइ ईंदो आहे त वरी 3 रात रहे थो फासी वियासीं हिन मां बि अचे भला इहो ॾिसूंसि हिन मां ई असां फासी वियासीं छा कयूं बसि अचे छा कयूंसि लॻी वियो गिची में अस्सलाम वालेकुम अरे वालेकुम सलाम भाऊ खैर खुश बस बस भला टे ॼणो त आयो है हेॾी सिक थी जा हाओ भाऊ हेॾो सारो परे केॾी मंज़िल खां मां अचां थो तोरे असली ॿिए हंधि हुयुमि काॾे वियो हो हेॾी महल ते वियो हुई छा न हेॾे संगत ॾे वियो हुउमि ओॾे राति रहियो हुउमि मां चयो हाणे थियो वञा हितां भाऊ खां बि थियो वञा राति रहियो वञा रात रही थे न बा उताग में खट बट ना वो खटा जेके हुया ना वो पाड़े में शादी हुई उहे सॼा खणी विया खैर आ बाबा खटन जो मां हेठी विहंदासीं सुम्हंदासीं कचहरी कंदासीं हेठि यार हाणे गर्मी जो मौसम आहे पलाल बलाल कीअं हेठो अॻे सियारो हूंदो त पलाल बलाल माण्हू विझंदो हेठो वेंदो हाणे त गर्मी जो मौसम हाणे कीअं तूं हेठि सुम्हंदे तूं ईअं कर पोइ जीअं संगत आयो है न उन ते फोन कर चओ मां अचां थो पाण ई तुंहिंजी मालकी कंदो मां बि ॿाहिरि वञा थो हाणे अचे थो शरू न आहे सारो लांघा इहो अचे थो मां बि ॿाहिरि वञा थो हा यार हाणे तूं मां तोड़े आयो तूं वरी पाण निकितो तो वड़े वाह मां हाणे तुंहिंजे अॻु हुन सां फोन ते ॻाल्हायमि हो चए बसि तूं हिते बीह लकड़ा होटल ते मां अचां थो पोइ वेंदासीं ॿाहिरि वेंदासीं हाणे मूंखे चांहि बि पीआर हिते
चाह काथे होटल सॼो बंदि लॻो पियो आहे सफ़ा बंदि भांडा वांडा हिनखे खपाए छॾियूं काथे चाह मिलंदी हिते बंदि करे छॾियो अथनि छा भला? बाक़ी जा हेॾे सेनो न कोई तोखे नज़र अचे थो इहो मां आयुमि मिड़ई टाइम पास जे लाइ उतां ते वेही वेही बोर थियां पियो अच्छा हिकु त खटियूं न आहिनि उतां में हा हिन जे लाइ मां वरी हेॾे निकिरी आयुमि अचो हिते वेहां होटल ते त झटि सफ़ा कोई टकरे अहिड़े हिसाब सां तूं कीअं आयो अॻे दफ़े बि आयो हुएं चए हिकिड़ी राति रहंदुमि पोइ 3 रातूं रही पियो मां पाण कमकार वारो माण्हू न बाबा न ॻाल्हि सम्झ मुंहिंजा भाऊ मां हिकिड़ी राति रहंदुमि हिन महिल शाम थी आहे गाॾियूं मूंखे न मिलंदा काॾों गाॾी मिलंदी भाउ न टाइम छा थियो न आहे सॉरी आहे न छा आहे 4 बि न थिया हूंदा ग़रीब हुनखे चयो मां मूंखे हिते लाहे वञे अहिड़ी लाड़े ते 4 में न 4 मिंट आहिनि बादशाह वो तूं ईंदे न अहिड़ी लाड़े खां त तोखे रस्को मिलंदे सिधो उते हले वञे थी सिंध साइड ॾे न बाबा पंधु परे आहे हितो त वेंदुमि रस्के ते हा उते वेगना सिज लहण ते वेगना मिलंदा ई न हिकु न हिकु सुवारी टकरी वेंदी न हाणे मां जो ॿाहिरि वञा उतां तुंहिंजी ख़िदमत केरु कंदो मानी आहे चांहि आहे पाणी आहे रहण जो मसइलो न आहे मूंखे त ख़बर आहे त सही झटि मां ॿुध न तोसां मूंखे त बि वेहूं था मूंखे त ख़बर न आहे की बाबा तूं केतिरा ॾींहं रहंदे मूंखे ख़बर आहे पर हिकिड़ी राति रही बि ख़ैरु आहे पर मां ॿाहिरि वञा थो तुंहिंजी ख़िदमत केरु कंदो ॿियो असांजी उतां में कुता बुता थी राति जो ईअं उते लाहे खटका मारा हुजे कुता पटी खाई वञनि पोइ यार मूंखे कुता न पटींदा तूं मूंसां गॾु सुम्हंदे न मां त ॿाहिरि वञा थो न हाणे हली शेरे फोन कई आहे हा उहो अचे थो मां ॿाहिरि वञा थो पोइ माना मां पेर पटियां तूं हाणे वञे तूं रस्को मिलंदे लाड़े खां सिधो हले उते हले वई सिंध साइड ॾे यार भाऊ मूंखे किरायो बि न आहे काॾों वञा तॾहिं त तो वटि राति रहां थो पोइ किरायो न थी ओॾो ठकारे थो थी आयो आहे संगत वटि घुमी फिरी वरी सिधो ठक मूं वटि मां पाण मिसकिन तगारी जो मज़ूर मूं वटि किरायो काॾो आयो बादशाह असल में ॻाल्हि ॿुध मां ओॾो जीअं आयुमि न अचे लथुमि हुन वटि हा त मां वटि जेब में जो हथु हणां त मूं वटि पैसा न हुया पैसा कढी उहो बिशनी पैसा बिशनी कढी वियो पोइ मां राति हुनखे चयुमि बाबा मां राति रहंदुमि सुबुह जो मूंखे पुॼाइजांइ अहिड़ी लाड़े ते भाऊ वटि मां वञी रहंदुमि हा वरी तूं हिन महिल मां वटि किरायो बि न आहे पोइ ईअं कीअं कयां यार मां त यार हाणे ॿाहिरि वञा थो तूं जीअं चओ मां हूअं कयां किरायो ॾे त पोइ त मां वञा पर वरी बि मूंखे सिज लही वेंदो पोइ मां कीअं कयां तुंहिंजे ॻोठ ताणी घणो किरायो थींदो बाबा 800 रुपया किरायो आहे 800 न थी मूं वटि मां पाण तगारी वारो मज़ूर आहियां जेके अथी हे थी पोइ वरी अॻिते मिड़ी कुझु वॾो हे अथी ठीकु आहे न तूं घणा थींदा 200-300 अथी ये खणी ठीकु आहे उते ताणी विझे उते खां कोई अॻिते वरी संग टकरे वरी उनखे माना उनखे बि चए 2-3 रुपया ॾे पोइ वरी हल हा मालिक अॻिते ई थी वेंदो हाणे मुंहिंजी जेब बि ख़ाली हाणे मां छा कयां मूं वटि बि अथी ठीकु आहे न हाणे तूं वञ रस्को पकड़ हलियो वञ ठीकु आहे न चिक बंदि खणे हीअं न उतां में कुता आहिनि राति जो खाई वञनि पोइ हाणे हली शहर अचे थो मां वञा थो ठीकु आहे न ठीकु आहे न अलाए कहिड़ो हिकिड़ो भाकुर पा पोइ हले बसि यार कहिड़ो भाकुर पायां यार मां छा कयां मां पाण तगारी जो मज़ूर थी सघे सुभाणे ॿिए हंधि कम ते हले या तोखे तंगी थिए उतां में न मानी मिले न चांहि मिले महिमान नवाज़ी अहिड़ा महिमान हुजनि जेको राति रहण बि नथा अरे नाराज़ थिए थो जा तूं त मूंखे ख़बर आहे हिकिड़ी राति रहंदो आहे पोइ हाणे ख़ैरु आहे ठीकु आहे न हाणे मां हिन में पहुचंदुमि बि न यार पुॼी वेंदे अॻिते वरी कीअं संगत खे ॾिस अॻिते पैसा 800 रुपया किरायो आहे त 1600 खणिजे हा अॻिते हिकिड़ो हिन जेब में हुजनि हिकिड़ा हिन जेब में हुजनि हा बचा थिए ठीकु आहे न हाणे हल तूं पोइ मां फ़ोन ते राब्तो कयां थो घर पुॼे या न पुॼे हा भाउ फ़ोन ते राब्तो अहिड़ा लॻनि था बाबा असुल असां पाण कक तगारी जा मज़ूर अचनि था हिकु राति जो चई वरी 3 रातूं असां वटि रहनि था असां पाण तगारी खड़ी वाल ई छणी विया आहिनि असां पाण माण्हुनि मां कक लॻिया पिया आहियूं हे वरी अचनि था हिकु राति जो चई 3 रात रहनि था हलो बाबा वञो घर काम कयो 300 जो चती खणी वियो फासी वियासीं हिन मां बि छा कयूंसि असांजा तमाम वीडियो ॾिसण जे लाइ असांजे YouTube चैनल इसरार एरी ऑफिशियल खे सब्सक्राइब ज़रूर कजो।